सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जज जस्टिस काज़ी फाइज़ी साहब पाकिस्तान के 29 चीफ जस्टिस की हैसियत से उहदे जो हलफ खणी वरतो। चीफ जस्टिस की हलफ बिरदारी वाली तकरीब ऐवान सदर में थी। डॉक्टर आरिफ अलवी जस्टिस काज़ी फाइज़ ईसा का उहदे जो हलफ वरतो। तकरीब में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़, चइनी सूबन जा गवर्नर्स, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत वफाकी वज़ीरन ऐं वकीलन की शिरकत। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ गडियल क़ौमनि जी जनरल असेंबली इजलास में शिरकत लाइ अमरीका रवानो थी वियो। अनवारुल हक काकड़ 18 खां 23 सेप्टेम्बर ताईं जनरल असेंबली जे इजलास जे सेशन्स में शरीक थींदो। निगरान वज़ीर आज़म 22 सेप्टेम्बर ते जनरल असेंबली जे इजलास के ख़िताब कंदो। निगरान वज़ीर आज़म ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि विच में मुलाक़ातनि जो इम्कान। DIG सखर अब्दुल हमीद खोसो ऐं SSP खैरपुर समीउल्ला सुमरो जी खानबहान आमद। पुलिस ऑफिसरन मासूम फातिमा फरोड़ो जी अमड़ ऐं वालिद सां मुलाक़ात करे वाक़े बाबति तफ़सील वरता। फातिमा जे वारसनि केस में अॻभराई न थियण ऐं जाच ऑफिसर सैफुल्ला सोलंगी जी बेइतमादीअ जो इज़हार करे छॾियो। केस जी जाच CTD इंचार्ज DSP अब्दुल कुद्दूस कलवड़ के ॾियण जो मुतालबो। फातिमा जी अमड़ चिताब ॾिनो आहे त जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो त हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदी। DIG सखर जूं चवण आहे त जवाबदार खे गिरफ़्तार करे मज़लूम कुटुंब खे इंसाफ़ ॾियारींदासीं। शाहपुर जहानिया वेझो ॻोठ अलाहदाद जमाली में जमाली बिरादरी जी ॿिंदुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल। झेड़े दौरान धक लॻण सबबि 45 वरहनि जो शेर अली जमाली मारिजी वियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। मदेजी के कचे वारे इलाइक़े में कल्होड़ा ऐं जुनेजा बिरादरी जी ॿिंदुनि में तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तल। पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में अज़ीम जुणे जो मारिजी वियो। बाटड़ू हाजी मुकर नरे जो समेत 3 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी, वधीक रतो छाण जो ख़दशो। कंदकोट वेझो 3 ॾींहं अॻु मुबैना तौर क़तल थियल नींगर जो लाश हथ। नींगर इकरार मेणक जो लाश रिसालदार थाणे जी हद शाहवाहीअ मां हथ आयो। दादू में कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ खुराक खातो ऐं ज़िले इंतज़ामिया हरकत में अची वई। इंतज़ामिया जी कार्रवाई करोड़ें रुपयनि जी मालियत जूं हज़ारें कणक जूं बोरियूं बरामद। गोदाम सील, वापारी ख़िलाफ़ केस दाख़िल, 2 लख रुपया ॾंड। मोहनजोदड़ो वेझो खोखर मोहल्ले में सावरन पारां मुबैना बाहि ॾियण सबबि ज़ख़्मी नौजवान अस्पताल में फ़ौत। यासिर हाजाणो कराची जी निजी अस्पताल में ज़ख़्म जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। मटियारी वेझो ॻोठ सोना ख़ुश्क में वॾेरे पारां नौजवान ते तशद्दुद, मुछूं ऐं भिरूं कूड़े तज़लील। मुतासिर नौजवान वकार ख़ुश्क मूजिबि ॻोठ जे वॾेरे शरीफ़ ख़ुश्क मथसि सख़्त तशद्दुद करे मुछूं ऐं भिरूं कूड़े तज़लील कई आहे। वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। एशिया कप के फाइनल में भारत और श्रीलंका आमो सामो। कोलंबो में श्रीलंका के भारत खिलाफ टॉस खटे पहिरियां बैटिंग। श्रीलंकन टीम के कप्तान जो चवण है संदन कोशिश होंगी तो भारत खिलाफ वॾो स्कोर करे मैच में कामयाबी माणी। कोलंबो में बरसात सबब मैच मुतासिर।